थैंक यू सो मच, वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियो। हैदराबाद टंडो हैदर खां मुंहिंजो प्यारो नंढड़ो भाउ नवीद शेख प्रोग्राम ॾिसी रहियो आहे ऐं गॾो गॾु भाभी प्रोग्राम ॾिसी रही आहे, नवीद शेख की घरवारी बि। ऐं हिन जी नंढड़ी आहे उज़ैफ़ा, नंढड़ो आहे उज़ैफ़ा, हुनजी बर्थडे हुई 2-3 ॾींहं पहिरीं, त मूंखे विश कयो, मूंखे दावत ॾिनी पर कोन वञी सघियसि कुझु मसरूफ़ियातुनि जे करे। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर उज़ैफ़ा, हैप्पी बर्थडे टू यू। तव्हांखे खोड़ सारे मुबारक हुजनि ऐं भाभी तव्हांखे मुबारक हुजनि, नवीद तव्हांखे शादी मुबारक हुजनि, न को तव्हां शादी दावत ॾिनी, नंढड़े ॿुधायो। बहरहाल ख़ुशि रहो, आबाद रहो, मुंहिंजो प्यारो नंढड़ो भाउ आहे, हमेशह मोहबत कंदो आहे, प्यार कंदो आहे, हाल अहवाल कंदो रहंदो आहे, इहा मोहबत आहे, प्यार आहे। हैदराबाद टंडो हैदर खां प्रोग्राम ॾिसी रहियो आहे। थैंक यू नवीद शेख साहब, अल्लाह पाक सलामत रखे। एंड अगेन हैप्पी बर्थडे उज़ैफ़ा। ऐं भाभी तव्हांखे खोड़ सारा सलाम, ऐं जेको गानो हलंदो डेडिकेट तव्हांखे कंदसि। कॉल ते हलूं था। अस्सलाम वालेकुम। हलो साईं, कुछ ॿिया पैगामात भी है ना, छो ना उनके शामिल करे वठां। ऐं गॾु प्रोग्राम में भाई मुझे आपसे मिलना है रेहान, मिलंदासीं साईं इंशाअल्लाह ताला, मुलाक़ात ज़रूरु थींदी। ऐं प्रोग्राम में शामिल असां सां गॾु हिन जानी अली कोलाची सेवण शरीफ़ खां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया। थैंक यू जानी अली कोलाची, वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थिया आहियो। अस्सलाम वालेकुम या अली मदद, हमारी सारी फैमिली आपका प्रोग्राम देख रही है। टॉपिक चोरी है। सन टीवी म्यूजिक मॉल की तमाम टीम को बहुत सारा सलाम एंड व्हाट्सएप नंबर प्लीज़ सेंड कर दें। तव्हांजो नालो छा आहे? तव्हां पंहिंजो नालो कोन लिखियो, महिरबानी करे तव्हां पंहिंजो नालो लिखो। हा, पूरी फैमिली खे खोड़ सारा सलाम। अस्सलाम वालेकुम, लश प्रोग्राम लियो आहे। थैंक यू अदा प्रोग्राम अदी, तव्हां मूंखे अगरि पंहिंजो नालो मोकिलियो आहे त तव्हांजी वॾी महिरबानी थी वञे हा। ऐं गॾो गॾु प्रोग्राम में शामिल असां कंदासीं प्रोग्राम में रफ़ीक शेख असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया ऐं सलाम कहते न। थैंक यू रफ़ीक शेख साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में अवां शामिल थिया आहियो। ख़ुशी जो आबाद हुजो सभिनी दोस्तनि जा। मिठा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम या अली मदद। आई एम जानी अली कोलाची, शुहेब अली कोलाची, अफजल अली कोलाची, यासीन अली कोलाची, ज़ुहेब अली कोलाची फ्रॉम सेवण शरीफ खां। थैंक यू साईं, बड़ी मेहरबानी। हाय हाय, थैंक यू सो मच, बड़ी मेहरबानी। जानी आज आपका प्रोग्राम चल रहा है, थैंक यू। राजा शुहेब मेमण साहब प्रोग्राम ॾिसी रहियो आहे। जिनसार अहमद टोटाणी आहे, अमजद बालादी आहे, माशूक मुगेरी आहे, ये दोस्त प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि। थैंक यू साईं, वॾी मेहरबानी। अरबाब शेख साहब असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि। थैंक यू अरबाब अली शेख साहब। ऐं गॾो गॾु अयाज़ आहे, इम्तियाज़ आहे ऐं अली आहे, बाबर अली आहे। थैंक यू सो मच अयाज़ शेख साहब। कॉल ते हलूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। साईं अस्सलाम वालेकुम साईं। अल्हम्दुलिल्लाह, ठीक ठाक। अवां नालो छा आहे सर? हाँ साईं, अल्लाह शुक्र आहे साईं। मोहम्मद अनवर बलोच जांगारन का ॻाल्हायां पियो। मोहम्मद अनवर बलोच साहब, ख़ुशि आहियो? साईं अल्लाह जो शुक्र आहे साईं, तव्हां ख़ुशि आहियो? तव्हांजी तबियत सही आहे साईं? अल्लाह जे एहसान आहिनि, ठीकु ठाक, ख़ैर ख़ैरीदा। मूंखे पोइ ख़बर पई त तव्हां मां सम्झो त असांजा बि मामा आहियो। जी 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 साईं, जी साईं। असांजो बहितरीन जेको डीओपी बहितरीन कैमरामैन जेको सलमान रिंद आहे, उनजा तव्हां मामा आहियो, त पोइ असांजा बि मामा थिया न? बिल्कुलु सर, तव्हांजा मामा आहियूं। पोइ हाणे आउं तव्हांखे मामा थो चवां। मामा कीअं आहे मौसम? सर अल्लाह जो शुक्र, अल्लाह जा एहसान, तव्हां ख़ुशि आहियो सर? अल्लाह जा एहसान आहिनि। मामा आउं तोखे मामा बि चवां, तूं मूंखे सर थो चई, ईअं न चओ न मामा। न सर, न तव्हां मुंहिंजा भाणी चयो साईं। अच्छा बाबा, मामा कॾहिं चोरी कई अथव? न साईं, न चोरी कोन कई आहे कॾहिं। अच्छा, भला तव्हांजी चोरी थी आहे? न सर, अल्लाह जो शुक्र आहे, इहा अहिड़ी ॻाल्हि नौबत कोन आई आहे साईं। अच्छा, नवीद पंहिंजो नईम हींअर खिले पियो, जॾहिं तव्हांजो मूं चोरी कोन कई, नईम ज़ोर ज़ोर सां पियो खिले, इहो माना इन वजह छा आहे, खिले छो पियो? असां हाणे इहो खिले पियो त हाणे हिकिड़ो मुंहिंजो इहो भाणीज आहे, जंहिंमें पोइ हाणे पोइ भले खिले ख़ुशि थिए। पर हुनखे कुझु ॻाल्हि यादि अची वियो त मामा कुझु न कुझु ज़रूरु चोरी कयो हूंदो। बसि हाणे पोइ हाणे नंढा आहिनि। हलो मामा, मामा जी सर। मामा जेके इहे चोरी था कनि या जेके इहे चोर उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾींदा? साईं चोरनि जो मैसेज इहो आहे त चोरी करणु तमामु किनी ॻाल्हि आहे, नथो जेको। ऐं उहे जेके आहिनि से हमेशह ॿिए जी चोरी करे पंहिंजो